अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो आवाया पिरिया गुल। सबका पेरी का नज़र हेडलाइन ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अॼु जो पाकिस्तान एक बदलियल पाकिस्तान आहे। अॼु दुनिया पाकिस्तान के इज़्ज़त जी निगाह सां ॾिसी रही आहे। उहा इज़्ज़त हिकु फर्द जिन पर समूरे पाकिस्तानी क़ौम जी इज़्ज़त आहे। ईरान ऐं अमरीकी क़यादत जो शुक्रियो अदा कयां थो जिन पाकिस्तान जे खुलूस खे पज़ीराई ॾिनी। चीन अमन जी कोशिश में भरपूर सहकार कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे चयो त 10 अप्रैल ते अमरीका ऐं ईरान जा वफ़द ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद पहुचंदा। कोशिश आहे त जंग हमेशा लाइ ख़त्म थिए। अमरीका ऐं ईरान समेत समूरनि दोस्त मुल्कनि सां थोराइता आहियूं जिन पाकिस्तानी सिफ़ारती कोशिशनि में सहकार कयो। ईरान की वॾी शिकस्त ॾेई छॾी। ईरान जो दिफ़ाई निज़ाम तबाह करे छॾियो आहे। ईरान जो मिसाइल प्रोग्राम अमली तौर नाकारा कयो पियो आहे। ईरान खे शिकस्त ॾियण लाइ अमरीका ताक़त जो सिर्फ़ 10% इस्तेमाल कयो। ईरान खे जंगबंदी लाइ मिनथू करणी पयूं। अमरीका 38 ॾींहं जे ऑपरेशन में शानदार कामयाबियूं हासिल कयूं। अमरीका जी जंग बाबति वज़ीर पेट हेगेस्टिक ऐं जनरल डीन केन गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जंग दौरान ईरान जे सुप्रीम काउंसिलर जी क़यादत ख़त्म करे छॾी। ईरान जो नओं लीडर ज़ख़्मी आहे। ईरान मुश्किल सबक सिखी वरितो ऐं अमरीका सां विढ़ण जो अंजाम छा थींदो आहे। सदर ट्रंप तारीख़ में रक़म ॾेई छॾी आहे। ईरान जे हवाले सां अमरीका जे ॿियनि सदरनि सिर्फ़ ॻाल्हियूं कयूं पर सदर ट्रंप करे ॾेखारियो। ट्रंप खे जेतिरियूं कामयाबियूं मिलियूं आहिनि उहे कंहिं बि अमरीकी सदर खे नाहिनि मिलियूं। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त गुज़िरियल 2 सालनि में पाकिस्तान जो वक़ार बुलंद थियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जी सॼी दुनिया में तारीफ़ कई पई वञे। अमरीकी सदर 60 खां 70 भेरा पाकिस्तान जी फतेह जी तारीफ़ कई। भारत अंदर बि एतराफ़ कयो पियो वञे त सिफ़ारती सतह ते बि पाकिस्तान जी फतेह थी आहे। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे ख़्वाजा आसिफ चयो त पंहिंजी क़यादत जी बसीरत खे दाद ॾियां थो। पाकिस्तान अफ़गानिस्तान ख़िलाफ़ बि जंग विड़ी रहियो आहे ऐं जिन खे असां ॾहाकनि ताईं पालियो अॼु उन्हनि जा हथ असांजे ॻीचियुनि में आहिनि। इंशाअल्लाह असांजी ॻीचियुनि ताईं पहुचंदड़ हथ कटजंदा। अमरीका ईरान विच में जंगबंदी आपनाई हरमस्ता जहाज गुज़रण शुरू थी विया। दुनिया तरफ़ां पाकिस्तान जी टियाकड़े कराइण वारी कोशिशनि जी तारीफ़। मैरीटाइम मॉनिटर मैरिन ट्रैफिक मुताबिक़ आपनाई हरमस्ता 2 जहाज गुज़रिया। आपनाई हरमस्त मां गुज़रंदड़ जहाज यूनान ऐं लाइबेरिया जा आहिनि। भारतीय अमरीका ईरान जंगबंदी में पाकिस्तान जे कामयाब सिफारतकारी जी तारीफ़ करण लॻा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जी क़यादत खे किथे अंदर अमन जी क़याम लाइ मुस्बत अॻभराई करार ॾेई छॾियो। भारतीय प्रोफेसर अशोक सिवेन चयो आहे त ईरान लाइ हिकु फतेह पाकिस्तान लाइ एज़ाज़ जो निशान आहे। मोदी शायदि पाकिस्तान खे बैन अल-अक़वामी सतह ते अकेलो करणु चाहींदो हो पर उन जे उबतड़ भारत पाण अकेलो रहिजी वियो आहे। भारत जे दिफ़ाई तज़ियेकार परवाइन शुआनी, दानिश्वर जियांत भांडारी, सहाफ़ी आदित्य मेनान ऐं भारतीय लेखक KRK तरफ़ां बि जंगबंदी में किरदार अदा करण ते पाकिस्तान जी तारीफ़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान विच में फ़ोन ते राब्तो। ईरानी सदर वफ़द जे पाकिस्तान आमद जी तस्दीक़ करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान विच में 45 मिंटनि ताईं ॻाल्हि ॿोल थी। ॿिन्हिनि अख़बारनि पारां अमरीका ईरान जंगबंदी ते इत्मीनान जो इज़हार। जंगबंदी ऐं मुस्तक़बिली सूरतहाल ते ख़यालनि जी ॾेवट। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त ईरान जो वफ़द ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद ईंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी कोशिशनि रंग लातो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी 2 हफ़्तनि वारी जंगबंदी तजवीज़ मञण बाद 2 हफ़्तनि ताईं हमला न करण जो ऐलान। इसराइल बि जंगबंदी ते राज़ी। ईरान बि पाकिस्तान जे 2 हफ़्तनि लाइ आपनाई हरमस खोलण वारी तजवीज़ मञे वरिती। वज़ीर आज़म जो चवणु आहे त ख़ुशी आहे त ॿई धुरियूं फौरी तौर जंगबंदी ते राज़ी थियूं आहिनि। खिते में लेबनान समेत ॿियनि हंधनि ते बि वेड़ रोकराइण ते इतफ़ाक़ थियो आहे। पाकिस्तान पारां अमरीका ऐं ईरान खे 10 अप्रैल ते इस्लामाबाद में ॻाल्हियुनि जी दावत। वज़ीर आज़म चयो त जल्द विच ओभर में अमन जी फिज़ा ॿीहर बहाल थींदी। ईंदड़ ॾींहं में खिते जे हवाले सां अञा वधीक सुठियूं ख़बरूं ईंदियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां ईरान मथां 2 हफ़्तनि लाइ हमला न करण जो ऐलान। ट्रंप चयो त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दरख़्वास्त ते 2 हफ़्तनि लाइ हमला बंदि कया विया आहिनि।
अमरीकी सदर चयो त बमबारी रोके छॾी आहे। उमीद आहे आपनाई हरमस खे जल्द ई महफ़ूज़ खोलियो वेंदो। सदर ट्रंप पारां ईरान मिलियल 10 नुकाती तजवीज़ जाइज़ करार। ईरान पारां 2 हफ़्तनि लाइ आपनाई हरमस खोलण जो ऐलान। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो त अमन कोशिशनि लाइ पाकिस्तान जा शुक्रगुज़ार आहियूं। पाकिस्तान ज़रिए मिलियल अमरीकी 15 नुकाती तजवीज़ूं क़बूल कयूं आहिनि ऐं अमरीका बि ईरान जी तजवीज़ूं मञे वरितियूं आहिनि। अमरीका हमला रोकींदो त असां बि दिफ़ाई कार्रवाइयूं न कंदासीं। मुल्क में पेट्रोल 55 रुपया, डीज़ल 100 रुपया सस्तो थियण जो इम्कान। आलमी सतह ते अघनि में लाथ बात ओगरा समरी तयार करे वरिती। पेट्रोलियम शयुनि जे अघनि बाबति हतमी फ़ैसिलो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कंदो। अमरीका ईरान विच में जंगबंदी बात आलमी सतह ते बि कचे तेल जी क़ीमतनि में वॾी लाथ। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में 1 खां 4 ग्रेड वारियूं नौकरियूं जल्द ॾिनियूं वेंदियूं। गुड गवर्नेंस जे करे इलेक्शन में पीपी अघ खां वधीक सीटियूं खयूं। सूबे जा माण्हू पीपल्स पार्टी जी कारकर्दगी खे मञनि था। मुखालिफ़नि जो कम प्रोपेगंडा करणु आहे। जैकाबाद में एजाज जखराणी सां वालिद मीर बाबल जखराणी जे वफ़ात ते ताज़ियत बात मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त आलमी सतह ते पाकिस्तान जी वॾी कामयाबी ते अल्लाह ताला जो शुक्र अदा करणु घुर्जे। हुकूमत शहीद भुट्टो जी परॾेही पॉलिसी ते अमल कंदी गैर जानिबदार हैसियत सां कमु कयो, जंहिं सां पाकिस्तान जे मुस्बत किरदार खे आलमी सतह ते मञता मिली आहे। मिरपुर खास में नारी मुबैना तौर पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो। सेटेलाइट टाउन थाणे जे हद मां 22 वरनि जी फहमीदा लगारी जो गोली लॻल लाश मिलियो। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मुताबिक़ वाक़ियो आपघाती लॻी रहियो आहे। वधीक जांच कई पई वञे। उमरकोट में औरत फाओ खाई आपघात करे छॾियो। बोदर फार्म थाणे जी हद ॻोठ साहड़ में 32 वरनि जी जमना ज़ाल चंदो कोली घर अंदर फाओ खाई ज़िंदगी जो अंत आंदो। मिरपुर बठोरो में नारी खुदकुशी करे छॾी। ॻोठ जुमो नारेचो में नारी नाज़िया दी मोहम्मद हसन नारेचो घर अंदर फाओ खाई ज़िंदगी जो अंत आंदो। लाड़काने में शरई बोज़दार बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सब्जी मंडी में सब्जी विकिरो कंदड़ शरई बोज़दार धुरियुनि में झेड़ो थी पियो। 2 धुरियुनि हिक ॿिए मथां लठियुनि ऐं सुरोटनि जो हमलो करे ॾिनो, जंहिं जे नतीजे में शहमीर, गुलाम कादिर, बख्तियार ऐं ज़मीर समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। केटी बंदर में सैयद बिरादरी जे 2 धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार ख़त्म कराइण लाइ मेड़ मिंत काफ़िलो धुरियुनि वटि पहुतो। जीए सिंध महाज जे वाइस चेयरमैन सैयद नवाज़ अली शाह भाटाई जी अॻवानी में मेड़ मिंत काफ़िलो शाह लतीफ़ जो रिसालो खणी सैयद रोशन शाह वटि पहुतो। झेड़ींदड़ धुरियुनि खूनी तकरार ख़त्म करण ते राज़पो ज़ाहिर करे छॾियो। रुख फार्म वेझो जवाबदार कार्य इल्ज़ाम हेठि घरवारी खे घुटा ॾेई क़तल करे छॾियो। दादलो थाणे जे हथ ॻोठ शहबाज़ी बुल्लो में औरत अकीला चांडियो बेदर्दी सां क़तल। कार्य जे इल्ज़ाम हेठि आयल नौजवान मुबीन बुल्लो कुहाड़ियुनि जा वार करे ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार फरार थी वियो आहे। वाक़े जी जांच कई पई वञे। मीरो खान वेझो शागिर्द मुबैना तौर खुदकुशी करे छॾी। 10हीं क्लास में पढ़ंदड़ अब्दुल रऊफ़ कल्होड़ो ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंत आंदो। वारसनि जो चवणु आहे त को बि मसइलो न हो। ख़बर नाहे त नौजवान आपघात छो कयो आहे। कुबो सईद खान में 32 एकड़ कणक जे फसल खे बाहि। ॻोठ शाहबख्श खोसो में नामालूम माण्हुनि कणक जे तयार थियल फसल खे बाहि ॾेई छॾी। बाहि लॻण सबबि 32 एकड़नि ते पोखियल कणक जो फसल सड़ी वियो। मुतासिर आबादकारनि पारां नोटिस वठण जो मुतालबो।